जय सदानंद आयो लाल सभई चो झूलेलाल जेको चेनो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार मुंहिंजा सभई सिंधी भाउर ठहनि शाहूकार। त हलो दोस्तो मां आहियां सुनीता कोटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनी जो मुंहिंजे चैनल कोटवानीस किचन सिंधी में। त अॼु असां ठाहिण वारा आहियूं असां सिंधियुनि जी जेका आहे न ॾाढी टेस्टी ऐं ज़बरदस्त वारी भाॼी बेसण जी टिकी जी भाॼी जेका ठहंदी आहे ॾाढी टेस्टी। ऐं इन बेसण जी भाॼीअ सां गॾु जे अगरि ढोढो मिली वञे चांवर जो त हे छा त ज़बरदस्त कॉम्बिनेशन हूंदो आहे। माने ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मुंहं में पाणी थो अचे, एॾी त ज़बरदस्त कॉम्बिनेशन वारी असांजी जेका इहा रसोई आहे। त अचो त वीडियो स्टार्ट था कयूं बेसण जी भाॼीअ जी, बेसण जी टिकीअ जी भाॼीअ जी। ऐं जेकर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो अथव त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वीडियो खे तव्हांजे सभु रिश्तेदारनि दोस्त यारनि सभिनी सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट था कयूं। त ॾिसो इहा बेसण टिकी वारी भाॼी जेका मां हिते ठाती आहे ऐं इन रेसिपीअ लाइ सभिनीनि खां पहले असां ठाहींदासीं बेसण जी टिकी। त टिकी ठाहिण लाइ मां खयो आहे हिते 1 कोप बेसण ऐं हाणे हिन बेसण में असां ॿिया मसाला वग़ैरह विझंदासीं। त हिते मां खयो आहे हिकिड़ो नंढी साइज़ जो बसर जेको मां बारीक कटे करे रखियो आहे। ऐं हाणे हिन में मां विझंदमि बारीक कटियल सावा धाणा ऐं बारीक कटियल हरो पुदीनो। पुदीने जो ॾाढो सवादु ईंदो आहे सुठो, तव्हां वटि आहे त तव्हां विझो न त तव्हां छॾे ॾियो। ऐं हाणे हिन में मां विधमि सावा मिर्च 2, अधु चमिचो खसखस जा दाणा, खसखस सां ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे। ऐं अधु चमिचो सुकल अनारदाणा, अधु चमिचो जीरो मां हिन में विधुमि। ऐं हाणे हिन में विझंदमि मां लूणु स्वाद अनुसार ऐं अधु चमिचो ॻाढ़ो मिर्च ऐं थोरी सी हैड। मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि कयो। ऐं 1 केवी जेका आहे मां हिन में विधुमि गरम तेल। तेल ई तई मां अॻोपो जेका आहे टिकियुनि लाइ चाढ़े खई आहे त उन मां ई मां 1 केवी गरम तेल खयो आहे। ऐं हाणे हिनखे जेको आहे न तव्हांखे सुठे सां मिक्स करिणो आहे। हिन में पाणी ॾाढो घटि पवंदो आहे, ॾाढो लिमिटेड पवंदो आहे। ऐं पाणी विझण खां पहले तव्हां हिनखे जेको आहे न सुठे सां मिक्स करे वठो, छो जो त बसर बि जेको आहे पंहिंजो पाणी छॾंदा आहिनि। बसर में लूणु पियो त उहो सुठे सां पाणी जेको आहे पंहिंजो छॾंदो। ऐं चङी तरह हिन तेल खे ऐं बेसण खे सुठे सां जॾहिं असां मिक्स करे वठंदासीं न उन खां पोइ ज़रूरत अनुसार हिन में पाणी विझंदासीं। वैसे हिन में वधीक पाणी कोन पइजंदो आहे, 1-1.5 चमिचो पाणी जेको आहे न हिन लाइ पर्याप्त हूंदो आहे। त ॾिसो मां 1 चमिचो पाणी बसि हिन में विधुमि, वधीक पाणी बिल्कुलु न विधो आहे, छो जो असांखे हिन टिकियुनि जो जेको अटो आहे न नरम न करिणो आहे वधीक। त ॾिसो इहो जेको टिकियुनि जो अटो आहे सुठे सां मां हिते ॻोहे करे तयारु कयो। ऐं हाणे मां हिकिड़ी प्लेट जे पोइते पोर्शन में हिकु कुकी कटर खयो आहे मां हार्ट शेप जो, ऐं थोरो सो हुन में तेल लॻाए ऐं हार्ट शेप जी मां जेके न टिकियूं थी ठाहियां। तव्हां वटि कान्हे त तव्हां कोई ॻाल्हि कान्हे, तव्हां नॉर्मल गोल शेप जी या अंडाकार शेप जी जेका टिकी था ठाहो। मां वटि इहो कुकी कटर हुयो त मां सोचियो छो न त मां हिन कटर सां थोरी सुहिणी सी टिकियूं ठाहियां। छा आहे त शइ ॾिसण में सुहिणी हूंदी आहे न त खाइण जी दिलि हुनखे अञा वधीक थींदी आहे। त ॾिसो हिन तरीक़े सां मां सभु टिकियूं जेकी आहिनि हिते ठाहे रखियूं। ऐं हाणे हिन टिकियुनि खे असां तेल में तरंदासीं। त तेल में जेका तई आहे मां पहले ई गरम करणु रखे छॾी हिते। त तेल में हिन में विधुमि मां इहे सभु टिकियुनि खे। हिन टिकियुनि खे तरण महिल तव्हां हिकु शइ जो विशेष ध्यानु रखिजो कि तेल जो जेको टेम्परेचर आहे सफ़ा जोर तपियल तेल न हुजे, थधो तेल बि न हुजे, न त टिकियूं पूरो तेल पी वेंदियूं। ऐं तव्हांखे जेको न मीडियम फ्लेम ते इहे टिकियूं तरे करे कढणियूं आहिनि। सफ़ा हाई ते कंदव त मथां ॻाढ़ी ॻाढ़ी थी वेंदी, अंदरां कची, ऐं सफ़ा सिम ते कंदव त सॼो तेल जेको आहे टिकियूं पी वेंदी। त तव्हांखे मीडियम हॉट तेल में मीडियम फ्लेम ते ई हिनखे तरे करे कढणियूं आहिनि। ॾाढी क्रिस्पी ऐं करारी सी तयारु थींदियूं आहिनि तरिजी करे। ॾिसो त तयारु आहिनि असांजी टिकियूं हार्ट शेप वारी। लॻनि थी न ॾाढी सुहिणियूं ॾिसण में ई, ऐं जेका शइ ॾिसण में ई सुहिणी हूंदी आहे त हुनखे खाइण जी दिलि जेका आहे अञा वधीक कंदी आहे। त हाणे हिन टिकीअ जी भाॼी जी असां ग्रेवी ठाहींदासीं। त मां हिते प्रेशर कुकर खयो आहे, मां कुकर में थी ठाहियां इहा भाॼी। ऐं कुकर में मां विधुमि 1 केवी तेल ऐं अधु चमिचो जीरो। तव्हां चाहो त सिपरीअ में बि ठाहे था सघो। ऐं हाणे हिन में विधुमि मां हिकिड़ो साओ मिर्च बारीक कटियल। सिपरीअ में बि इहा भाॼी सुठी ठहंदी आहे, पर मां जनरली जेका आहे न प्रेशर कुकर में ठाहींदी आहियां। 2 सीटियुनि में जेका आहे न भाॼी तयारु थी बीहंदी आहे ऐं ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे। त हाणे मां हिन में विधुमि 4
बसर जेके मैं बारीक कटे करे रखिया तयारु करे ऐं हाणे हिन बसर खे जेको आहे न तव्हां सुठे सां भुनो जेसिताईं सुठो गुलाबी नथो थी पए। ऐं हाणे ॾिसो बसर जेको आहे न सुठो गुलाबी थी चुको आहे त हाणे हिन में जेके आहिनि मां ॿ टमाटा विझंदमि जेके मैं बारीक कट करे रखिया पहले ई ऐं हिन टमाटनि खे बि जेको आहे न सुठे सां असां सिझाईंदासीं। ऐं हाणे मां हिन में विझंदमि थोरो लूणु विझण सां टमाटा जेके आहिनि जल्दी ॻरिजी वेंदा आहिनि, जल्दी से पकजी वेंदा आहिनि। त हिनखे इन तरीक़े सां थोरो सो विच में जेको न मैटे करे तव्हां चिथंदा वञोसि टमाटे खे ऐं लाग खे त हुन सां सवादु जेको आहे न ॾाढो सुठो ईंदो आहे। त चई तरह हिनखे भुनी करे हुन खां पोइ असां हिन में जेके आहिनि न मसाला विझंदासीं। त मां हिते विधुमि अधु चमिचो हैड, अधु चमिचो ॻाढ़ो मिर्च ऐं चमिचो भरे सावा धाणा। तव्हां मिर्च पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे वठो, छोकी मां लूणु पहिरें ई विधो त मां हिन महिल लूणु नथी विझां। ऐं हाणे हिन मसालनि खे बि जेको आहे न सुठे सां तव्हां भुनी वठो, उन सां ॾाढी सुठी खुशबू ईंदी भाॼीअ में ऐं रंगत बि जेका आहे न सुठी ईंदी आहे। त हिन मसालनि खे ऐं बसर पे टमाटे खे सुठे सां भुनी करे ऐं उन खां पोइ जेका आहे न असां हिन में टिकियूं ऐं पटाटा वग़ैरह विझंदासीं। त ॾिसो जेको बसरनि में आहे न तेल छुटणु चालू थी वियो आहे। त हाणे मां हिन में विधमि 3 नंढी साइज़ जा टमाटा जेके मां गोल गोल तक में कटे रखिया, पटाटा ऐं हिन पटाटनि खे बि जेको आहे न सुठे सां असां भुनी वठंदासीं। ऐं हाणे मां विधुमि हिन में 1 कोप पाणी तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे था सघो, जेतिरी तव्हांखे भाॼीअ में रस खपे उन आधार ते तव्हां हिन में पाणी घटि वधि विझोसि। मूंखे वधीक रस हिन भाॼीअ में जेका न वणंदी आहे, थोरी सुकली वणंदी आहे, त मां हिन में 1 कोप पाणी ई विधो आहे। ऐं हाणे हिन में असां विझंदासीं टिकियूं जेके असां तरे करे रखियूं आहिनि। त ॾिसो हिन तरीक़े सां मां सभु टिकियूं हिन में विझी कई। ॾिसो लॻनि थी न ॾाढी सुहिणी टिकियूं। पर जे अगरि तव्हां वटि कुकी कटर कान्हे त कोई दिक़त कान्हे, तव्हां गोल शेप ई जेका टिकियूं आहिनि उहे ठाहे करे तरियो। ऐं हिन खां पोइ हाणे जेको आहे हिन में मां विधमि थोरा सा सावा धाणा कटियल ऐं थोरो सो मां हिन में विझंदमि गरम मसालो विझी करे जॾहिं असां कुकर खे सीटी ॾियारणीसीं न त ॾाढी खुशबू सुठी ईंदी भाॼीअ में। त हाणे कुकर ढक लॻाए मां हिनखे जेके न 2 सीटियूं ॾियारंदमि। त 2 सीटियुनि खां पोइ कुकर असां खोले ॾिसूं था त भाॼी ॾिसो केॾी त ज़बरदस्त ठही आहे ऐं ॾाढी त हिन में सुठी खुशबू थी अचे। त अचो त हिन भाॼीअ खे जेको आहे न असां सर्व कयूं ऐं खायूं पंहिंजे चांवरनि जे ढोढे सां गॾु। हिन में रस जेकी मां तव्हांखे पहले बि ॿुधायमि त पंहिंजे अनुसार घटि या वधि पाणी विझी करे ठाहे था सघो। ॾाढी टेस्टी ठहंदी आहे इहा बेसण जी टिकी भाॼी, ज़रूरु ट्राए कजो फ्रेंड्स। ऐं तव्हांखे मुंहिंजी कीअं लॻेव इहा रेसिपी ॿुधाइजो। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।